ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी पारां एसएसपी बदीन ऐं इंस्पेक्टर महमूद खान खिलाफ 10 करोड़ रुपए जे हर्जाणे जो लीगल नोटिस जारी। अपडेट कयूं पिया बदीन खान जिते एचआरजेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर सोडो खोस मुताबिक ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी पारां एसएसपी बदीन ऐं इंस्पेक्टर महमूद खान खिलाफ 10 करोड़ रुपए जे हर्जाने जो लीगल नोटिस जारी। जंहिंमें एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी ॼाणायो आहे त बदीन पुलिस पारां मूं ते लॻायल कूड़नि इल्ज़ामनि जे करे मुंहिंजी साख मुतासिर थी आहे ऐं हाई कोर्ट जो वकील हुअण सां गॾु ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन जो चेयरमैन आहियां ऐं समूरी सिंध में सुठी साख रखंदड़ आहियां। बदीन पुलिस पारां मूं ते कूड़ा इल्ज़ाम हया विया आहिनि ऐं हिन लीगल नोटिस जे ज़रिए एसएसपी बदीन ऐं कंप्लेन सेल जे इंचार्ज इंस्पेक्टर महमूद खान खां 10 करोड़ रुपया हर्जाणे जो मुतालबो करियां थो। एचआरजेडीओ न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडीओ न्यूज़।